सुके जा साला घणा ऐं भींगे जो भेड़ियो नको सारे गामा बादानी सा पैसे जो कमाला हो पैसे जो कमाला हा पैसे जो कमा ओ यार हवाली यार हिन ज़ालिम समाज मूंसां वॾो वेल करे छॾियो आहे। गरीब इंसान अरे तुझी जरूरत कीअं थी मूंखे हथ रखण जी। अदा मिठा खट्टा सुठा मुंहिंजा यार हवाली मां तुंहिंजो पंहिंजो यार आहियां गुलण तूं अखियूं खोले त ॾिस न। को भी गरीब अमीर जो दोस्त नथो थी सघे। हाँ गरीब अमीर जो जबजो थी सघे थो वाठो थी सघे थो नौकर थी सघे थो ताकि वेली दोस्त नथो थी सघे। कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुध जेके न चवनि था त चेयरमैन असांजो यार आहे उहे यार नथा थी सघनि चमचा आहिनि चमचा। पर मुंहिंजा यार हवाली थोरो यादि त करे पाण ॿई नंढपिण जा यार आहियूं। कम जी ॻाल्हि कर कम जी मुंहिंजो टाइम वॾो कीमती आहे। ग़रीब माण्हू हू जेको सेठ धनु न आहे बिल्कुलु न आहे। धोबी सेठ नथो थी सघे हो सिर्फ़ धनु धोबी आहे धोबी सेठ न आहे। अॼुकल्ह सेठ मां आहियां मां ऐं धनु हेठि आहे अञा बि हेठि आहे अञा बि हेठि आहे हेठि आहे। मुंहिंजा यार हवाली इहो जेको सेठ धनु आहे न मुंहिंजी ज़ाल गुलीअ में बिले वारियूं अखियूं विझूं वेठो अथई। हा ख़बरदार कूड़ा बोड़ में लूणु विझबो आहे मज़ा में तंज विझबी आहे ऐं ड्रामे में क्लाइमेक्स विझणी वेंदी आहे। माण्हूअ में अखियूं न आहिनि विझबियूं हथ विझबा आहिनि हथ। सेठ हवाली साहब सेठ धनु मुंहिंजी घरवारी गुलीअ में किनियूं अखियूं विझूं वेठो आहे मूंखे त इंसाफ़ खपे न। बस ठीकु आहे मां ने धनु धोबी खे घुरायां थो ऐं चवांसि थो त पंहिंजूं अखियूं धोई साफ़ करे पोइ विझ। जेकॾहिं तोखे ज़ाल न खपे इंसाफ़ खपे त पोइ सियासत जॉइन कर सियासत। सेठ हवाली मुंहिंजो केस त सम्झ न अॻ में ई फ़ैसिलो ॿुधाए थो छॾी त पोइ सम्झाए न। कन्नु ओटे कर त सम्झाए भितिन खे बि कन आहिनि। अच्छा इहा त यार ॿिली तोसां वॾी ब्याज बि आहे। बाबा तूं फिक्र न कर ईंदड़ आचर ते मां हिन धनु धोबी खे घुराए हेठि विहारे तोसां इंसाफ़ कंदुसि। महिरबानी मुंहिंजा यार हवाली हाणे मूं हलां थो ॿाहिरि वञी पंहिंजो पाण ते खिला थो। ओके गेट आउट। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।